डरकी मां ख़बर शेयर कंदासीं। डरकी वेझो कराची खां लाहौर वेंदड़ कराक्रम एक्सप्रेस जे इंजण फेल थियण सबबि ॿिनि गाॾियुनि खे स्टेशन ते रोकियो पियो। कराक्रम एक्सप्रेस जे इंजण फेल थियण सबबि अलामा एक्सप्रेस, कराची एक्सप्रेस खे डरकी स्टेशन ते रोकियो वियो आहे। ट्रेनुनि खे रोकण सबबि स्टेशननि ते सहूलियतुनि जी अणहोंद सबबि मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो। ख़बर अवां डरकी मां शेयर कयूं पिया। डरकी वेझो कराची खां लाहौर वेंदड़ कराक्रम एक्सप्रेस जे इंजण फेल थियण सबबि ॿिनि गाॾियुनि खे स्टेशन ते रोकियो वियो। कराक्रम एक्सप्रेस जे इंजण फेल थियण सबबि अलामा एक्सप्रेस, कराची एक्सप्रेस खे डहरकी स्टेशन ते रोकियो वियो। ट्रेनुनि खे रोकण सबबि स्टेशननि ते सहूलियतुनि जी अणहोंद सबबि मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो। डहरकी मां इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। डहरकी वेझो कराची खां लाहौर वेंदड़ कराक्रम एक्सप्रेस जे इंजण फेल थियण सबबि ॿिनि गाॾियुनि खे स्टेशन ते रोकियो वियो। कराक्रम एक्सप्रेस जे इंजण फेल थियण सबबि अलामा इकबाल एक्सप्रेस, कराची एक्सप्रेस खे डहरकी स्टेशन ते रोकियो वियो आहे। ट्रेनुनि खे रोकण सबबि स्टेशननि ते सहूलियतुनि जी अणहोंद सबबि मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो। डरकी मां इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। डरकी वेझो कराची खां लाहौर वेंदड़ कराक्रम एक्सप्रेस जे इंजण फेल थियण सबबि ॿिनि गाॾियुनि खे स्टेशन ते रोकियो वियो। कराक्रम एक्सप्रेस जे इंजण फेल थियण सबबि अलामा इकबाल एक्सप्रेस, कराची एक्सप्रेस खे डहरकी स्टेशन ते रोकियो वियो। ट्रेनुनि खे रोकण सबबि स्टेशननि ते सहूलियतुनि जी अणहोंद सबबि मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो।